सिराज मेमून मशहूर सहाफ़ी, नावल निगार, कहाणीकार, लिसानियात जो माहिर ऐं दानिश्वर सिराजुल हक़ मेमून संदसि जनम 24 अक्टूबर 1933 ते टंडेजाम में थियो। हिन MA ऐं LLB करण खां पोइ सिंधियत बी बोर्ड में नौकरी कई, जिते असिस्टेंट सेक्रेटरी मुक़ररु थियो। कमीशन जो इम्तिहान पास करण खां पोइ इनकम टैक्स खाते में ऑफिसर थियो। अॻिते हली इहा नौकरी छॾियईं ऐं सहाफ़त शुरू कयईं। केतिरो वक़्तु रोज़ानी हिलाल पाकिस्तान अख़बार जो एडिटर रहियो। सिराज जो शुमार सिंध जे वॾनि लेखकनि में थिए थो। पढ़ाॾो सोई सॾु, मरण मूसी आव, प्यासी धरती, रमदा बादल संदसि मशहूरु नाविल आहिनि। सिराज लिसानी ऐं ॿोलीअ जे लहजनि जो बि वॾो ॼाणू हो। इन ॾिस में संदसि केतिरा ई मकाला ऐं मज़मून छपियल आहिनि। संदसि किताब सिंधी ॿोली बि बहितरीनु किताबु आहे। इल्म मुआशात, अठो माण्हू, मुंहिंजी दुनिया, हेकल व्याकल, तुंहिंजी दुनिया, सभरंग सांवल, मुंहिंजी दुनिया, मर्ग तरशना, प्यासी धरती, रमदा बादल, ॾखण माथो सिज उभिरे, ए दर्द हली आ, सिंध जी इक़्तिसादी तारीख़ ऐं ॿियनि किताबनि जो लेखक सिराज मेमून 2 फरवरी 2013 ते वफ़ात करे। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।